निगरान घरू वज़ीर रिटायर्ड ब्रिगेडियर हारिस नवाज़ चयो आहे त ख़ानगी माण्हुनि वटि मौजूद दरगाहनि खे सरकारी तहवील में वरितो वेंदो ऐं कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन जो तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। असांखे ख़बर आहे त शहीद जान मोहम्मद मेहर जा कातिल किथे लिकल आहिनि। निगरान घरू वज़ीर ठटे पहुतो जिते इन मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त राणीपुर वाक़े खां पोइ न रुॻो सिंध में दरगाहनि जो सर्च ऑपरेशन कयो वेंदो पर जेके ख़ानगी माण्हुनि वटि दरगाहूं आहिनि उन्हनि खे बि सरकारी तहवील में वरितो वेंदो। हिन चयो त शहीद फातिमा फरड़ो जे क़त्ल केस में मथनि को बि दबाव न आहे ऐं न ई वरी को दबाव बर्दाश्त कयो वेंदो। घरू वज़ीर वधीक चयो त सिंध अंदरि बदअमनी जी वधंदड़ लहर खे रोकण लाइ सॼी सिंध में जल्द SSPs जूं सोचे सम्झे बदिलियूं करे रहिया आहियूं ऐं ईमानदार ऑफिसरनि जी छंड छाण कई पई वञे ऐं कंहिं बि गुटके खोर मंशात फरोश खे बख़्श न कयो वेंदो। घरू वज़ीर वधीक चयो त कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ इंटेलिजेंस बुनियादनि ते टारगेटेड ऑपरेशन जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि जंहिंमें रेंजर्स बि शामिल हूंदी। हिन चयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मेहर जे कातिलनि जी असांखे ख़बर आहे त कचे में कहिड़े हंधि पनाह वरितल आहिनि। रिटायर्ड ब्रिगेडियर हारिस नवाज़ चयो त आम चूंडूं पंहिंजे वक़्त ते थींदियूं ऐं असां कॾहिं बि सियासी इंतकामी कारवायुनि जो हिसो न बणिजंदासीं।